अॼु असां ऑनरेबल कोर्ट में मौजूदु आहियूं ऐं असांजे केस जी प्रोसीडिंग थी अल्हम्दुलिल्लाह। जेको केस में आई विटनेसिस आहिनि उन्हनि खां क्रॉस एग्ज़ामिनेशन हलनि था पिया। थर्ड जेको विटनेस आहे उहो हले थो पियो। हिन में हिकिड़ी शइ आहे जेको असांजो केस डिले थो थिए पियो। अॼु बि जेका तारीख़ मिली आहे असांखे 18 तारीख़ मिली आहे। हालांकि अक्यूज़ पार्टी जी तरफ़ खां बि इहा सजेशन हुई ऐं उन्हनि इन शइ ते कंसेंट ॾिनी त हफ़्ते में 2 दफ़ा केस हलायो वेंदो एवरी फ्राइडे सैटरडे ते। ऐं उन खां पोइ वरी हाणे उन ई ॻाल्हि ते हू बीहण लाइ तयारु न आहिनि। हू इन शइ ते बीहनि ई नथा त को एवरी वीक में 2 दफ़ा केस हले या हिकिड़ो दफ़ो बि इवन केस हलाइण लाइ तयारु न आहिनि। हू वाज़े आहे त हू केस खां भॼनि था पिया, हू केस हलाइण नथा चाहिनि। हुननि खे शायदि इहो आसिरो आहे त हूअ रिग्यू तारीख़ूं वठंदा वञनि, एडजमेंट्स वठंदा वञनि त जीअं असां थकिजी वञूं, या वरी हुननि जेको सेटअप ठही वञे का हुननि जी गवर्नमेंट अची वञे त हू असांखे प्रेशर ॾेई करे विड्रॉ कराए सघनि। पर असां उन्हनि खे वाज़े कयूं था त असां बीठा आहियूं, इनशाला बीठा रहंदासीं। ॿी शइ इहा आहे त अक्यूज़ बुरहान चांडियो जेको आहे उहो ऑनरेबल कोर्ट में शायदि हू कोर्ट्स खे कैफेटेरिया सम्झनि था, कोर्ट्स खे उहो ऑनर नथा ॾियनि त हू कोर्ट में वेही करे कोल्ड ड्रिंक्स पीअणु, शयूं खाइणु या हुननि जी ड्यूरिंग ट्रायल। ॾिसो ट्रिपल मर्डर केस आहे। ट्रिपल मर्डर केस में हिकिड़ो अक्यूज़ थी करे जंहिं महिल केस हले थो पियो, क्रॉस एग्ज़ामिनेशन हले थी पई त हू पंहिंजी मर्ज़ी सां उथी कोर्ट में चकर लॻाए थो अचे त इहो वॾो सुवालु थिए थो त इहे शयूं बंदि थियणु घुरिजनि। असां कोर्ट आइन ऐं कानून जे आसिरे अचूं था। असां इहो चाहियूं था त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿियो इहो आहे त जेको केस डिले थिए थो उन ते बि असांखे इहे ई ख़दशात आहिनि त असांजे विटनेसिस खे हरास कयो वञे थो। हिकिड़ी ॿी शइ में मां वाज़े कयां, सुबुह असां इहा शिकायत कईसीं। हिते जेको सिक्योरिटी इंचार्ज आहे इन जॻह ते अची करे हिकिड़ो अक्यूज़ जेल कस्टडी में आहे अलीगौर चांडियो, उनजो पुटु कंहिं ॿिए ज़िले जो SHO आहे। उहो अची करे हिते वेही करे हिननि खे इंस्ट्रक्शन्स ॾिए थो। पोयूं 2 हाज़िरियुनि जा बि मूं वटि सबूत आहिनि। हिते असां अचूं था, असांखे ख़तरा लाहक आहिनि। उन जे बावजूद बि पुलिस डिपार्टमेंट इन खे शायदि नॉन सीरियस वठे थो। IG सिंध साहब खे मां रिक्वेस्ट कंदमि त IG साहब इवन सुप्रीम कोर्ट जा डायरेक्शन्स आहिनि तव्हांखे त तव्हां प्रॉपर सिक्योरिटी असांजी कंदा। उन जे बावजूद बि तव्हांजा SHOs अची करे जेके ॿियनि ज़िलनि जा आहिनि, उहे जेके कातिल आहिनि उन्हनि जा साथारी आहिनि, उहे वेही करे हिते इंस्ट्रक्शन्स ॾियनि था। उहे कहिड़ा हुकम ॾियनि था? इहो असां सुवाल ज़रूरु कंदासीं हिन सिस्टम खां, छो त असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। पहिरियां बि SHO करीम चांडियो हिन में वाज़े किरदारु अदा करे चुको आहे। पुलिस जी मौजूदगी में असांजे घर जा 3 भाती क़तल कया विया आहिनि। अॼु बि पुलिस अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो कराइणु चाहे थी शायदि, जंहिंजे करे ई हिते जेको SHO आहे उहो अची करे वेहे थो। सिक्योरिटी जेॾी महिल चेक कई थी वञे, असांजे विटनेसिस खे बेसिकली हरास कयो थो वञे। जॾहिं असां एंटर थियूं था, कोर्ट में अची बीहूं था, उन टाइम खां वठी हरासमेंट शुरू थिए थी जेसिताईं कोर्ट में असां बीठा आहियूं ऐं तारीख़ नथी थिए। सो इहे शयूं बंदि थियणु घुरिजनि। ऑनरेबल कोर्ट्स खे इहा रिक्वेस्ट आहे त डे बाय डे असांजो ट्रायल हलाए असांखे इंसाफ़ ॾिए। इहे बिल्कुलु बि असरअंदाज़ नथियूं थियनि। इहा ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहे शयूं खणी था अचनि, काफ़ी क्रिमिनल केसिस में पाण बि इन्वॉल्व आहिनि। जेकॾहिं रिकॉर्ड आणणु चाहियूं त सरदार चांडे जो, बुरहान चांडे जो क्रिमिनल रिकॉर्ड हद खां वधीक आहे, मौजूदु आहे, ऑन रिकॉर्ड आहे। ॿी शइ इहा आहे त हीअ बसि माण्हुनि खे भुलाइणु चाहिनि था। कोर्ट में केस हले थो ट्रिपल मर्डर केस। हिननि खां जॾहिं तव्हां पुछो था त भाउ तव्हां इन ट्रिपल मर्डर केस में नॉमिनेटेड छो आहियो, तव्हां अदालत खे जवाबदार आहियो, तव्हां अदालतुनि खे उन शइ जो जवाबु ॾियो। तव्हां हितां हुतां जूं ॻाल्हियूं न खणी अचो। 6 सालनि में इहा शइ वाज़े न करे सघिया आहिनि, पंहिंजी जान न छॾाए सघिया आहिनि, छो त हिननि जे ख़िलाफ़ु असां वटि सबूत आहिनि। हीअ हितां हुतां जूं ॻाल्हियूं खणी अचे, सिर्फ़ु असांखे असांजे जेके विटनेसिस आहिनि उन्हनि खे हरास करणु चाहिनि था। हीअ भुलाइण जी कोशिशि आहे। इहे शयूं बिल्कुलु बि असरअंदाज़ नथियूं थियनि। ट्रिपल मर्डर केस आहे, उन जे लाइ हीअ जवाबदार आहिनि त जवाबु ॾियो।